जमड़ाऊ केनाल में निकरंदड़ शाखूं बंद। इरीगेशन सब डिवीजन झोल जे एसडीओ इरीगेशन पैसे ने शाह हुआ ऐं उन मां निकरंदड़ शाखूं बंद करे छॾियूं। झोल शहर में जो है सो ही आस पास जा जेके गरीब ज़मींदार आहिनि जंहिंजा 2 एकड़ आहिनि, कंहिंजा 3 एकड़ आहिनि, कंहिंजा 4 एकड़ आहिनि, त हिन वक़्तु जेको आहे एसडीओ इरीगेशन झोल जेको आहे हिननि जो पाणी बंदि करे छॾियो आहे। हाणे पाणी बंदि करण खां पोइ जेको आहे कुझु पोखी जेकी आहे हीअ असीं तव्हांखे ॾेखारींदासीं त कुझु आगाटी आहे ऐं हुन खां पोइ जेको आहे थोरो तव्हां असां कैमरामैन खे चवंदासीं त कैमरामैन अचे त ही जेको आहे वणनि जी पोखी आहे, वणनि जी पोखी आहे ऐं हीअ जेको आहे अञा बि पंहिंजे हिसाब सां ही जेकी वणनि जी पोखी आहे हाणे ही हालत आहे। हाणे चयो वञे पियो त 21 ॾींहंनि जे लाइ ही पाणी बंदि आहे। हाणे 21 ॾींहंनि जे लाइ जेकॾहिं पाणी बंदि आहे छो त हिन वक़्तु हिननि खे शेड्यूल जे मुताबिक़ हर चौथे ॾींहं ते हिननि खे पाणी ईंदो, तॾहिं वञी हीअ साह पटींदा ऐं जेको आहे अॻिते हलंदा। हुन खां पोइ जेकी नई पोखी थी आहे हाणे असां जेको आहे ज़मींदार हितां जो जेको ज़मींदार आहे जंहिंजा तक़रीबन जेको आहे 8 एकड़ खनि आहिनि, हुन खां असां इहो सुवालु कंदासीं त हीअ जेको हुननि वण पोखिया आहिनि ऐं हीअ जेको वरी हुन खां पोइ हीअ जेको अंब आहिनि हुननि जो जेको नुक़सानु थियो उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त असां हीअ जेको छाणू थियो आहे न हीअ हालत आहे, हीअ तव्हां ॾिसो त हीअ हिन वक़्तु हीअ पोज़ीशन आहे, हीअ जेको हालत आहे हीअ तव्हां ॾिसो त केॾो सारो नुक़सानु थियो आहे। हीअ रुगो सिर्फ़ु पाणी जी किल्लत जे करे हाणे हीअ वीचारा ग़रीब वेंदा त वेंदा केॾांहुं, सो उन जे लाइ त हीअ चवनि था त असां लाइ हीअ जहिड़ी ॿी करबला आहे छो त पाणी जी खोट न हुअण जे करे बि जेको आहे मिड़ेई हू छा चवंदा आहिनि पैसनि जे करे हीअ यज़ीदी एसडीओ जेको आहे उहो हिननि जो पाणी बंदि कयो वेठो आहे। हीअ तव्हांखे असां हीअ लोकेशन ॾेखारी आहे, हीअ हालत आहे, तव्हां हीअ ॾिसी सघो था त हीअ मिसकिन वेंदो केॾांहुं। गरीब मिसकिन हारियुनि मज़लूमनि जी रड़ लॻी पई आहे। उन्हनि जो चवणु हो त असां पंहिंजे पेट जो अन्न खपाए वणनि जी पोखी कई आहे जंहिं ते शुरूआती तौर ते 40,000 ख़र्च अची चुको आहे। उनमें 1 एरती, 1 ॿिज रोंबिया ऐं 1 बोरी यूरिया भाण पिणु ॾिनी वई आहे। मिशनूं लॻायो आहिनि जंहिंमें वॾा ज़मींदार आहिनि, उमर खान आहे जी जी जी, ॿिया पंहिंजे पुत्र में जेके वॾा वॾा ज़मींदार आहिनि जी जी, त उहो पाणी त राति में उहो मिशन ज़रिए कढाए छॾे। हाणे माल लाइ बि असां परेशान आहियूं त माल खे पाणी किथां पिया। हाणे माना वॾेरो हमेशह सुखियो आहे, ग़रीब उन ई सूरनि में असांजो इहो मुतालबो आहे जी त महिरबानी करे असांखे यानी फौरन शाह खोली वञे, इहो बहानो न कयो। मगर अफ़सोस जो एसडीओ इरीगेशन पैसनि एवज़ वाराबंदी जो जवाज़ बढ़ाए 21 ॾींहंनि खां शाहूवा बंदि करे छॾियो आहे, जंहिं ते वस वारनि अमलदारनि ऐं वॾेरनि मिली करे शाहूवा में मशीनूं हणी माल जे पीअण जेतिरो पाणी बि शाखुनि में न छॾियो आहे। मीडिया ज़ा न्यूज़ एचडी जी टीम इन हवाले सां जॾहिं शाखुनि जो विज़िट कयो, माल जे पीअण लाइ पाणी बि नापीद थी वियो आहे। बाअसर माण्हू मशीनूं लॻाए पंहिंजी ॿनी त तयारु करे रहिया आहिनि, पर गरीब मिसकिन हारी चौथे ॾींहुं बि पाणी न ॾेई सघिया आहे। वधीक वस वारनि खे हिन वीडियो ज़रिए फसल जे बारे में मोहम्मद हसन तुबरानी वस वारनि खां अपील कई आहे त ख़ुदारा कुझु असांजी तरफ़ बि तवजा ॾिनी वञे। असांखे वॾो नुक़सानु थी वियो। असां हाणे 21 ॾींहं खां पोइ जेको पाणी ईंदो उन जा छा असां कहिड़ी पोखाई करे हींअर असांजी जज़ीदी दौर पियो हले। असां जेके हुकुमरान आहिनि उहे नाले जो पैसो ॾिए त शाखूं खुलियो थी अचनि, जे पैसो नथा ॾियनि त उहो वाराबंदी लॻी आहे, पाणी अचे कोन। हींअर असांखे वॾो नुक़सानु थी वियो आहे। असांजो वण हींअर जाम ख़र्चु कयो आहे। हिकिड़ो त भाण ब्लैक ते मिले पियो ऐं जे वाणे न हू ॿीणा पैसा लॻायो था छॾनि असांखे घाटियुनि ते। माना हिन वक़्तु जेको आहे ॾिसो न, हीअ तव्हां जेके रुंबाई कई आहे, छो त हीअ तव्हां कुझु आगाटी रुंबाई कई हुई,
छो त हिन में ही तूरियो कायल हुयो, तूरिये खां पोइ जेको आहे तव्हां ही जल्दी रुंबाई कई आहे ऐं जेकी तव्हां हाणे रुंबाई कई आहे हाणे हीअ जेको तव्हां ॿिज जो कटो तव्हांखे घणे थो मिले? हाणे 8 खां 10,000 रुपया तव्हांखे रुॻो हिन एकड़ जो ॿिज थो मिले। हुन खां पोइ जेको आहे तव्हां भाण जेको आहे उहा DAP जो छा रेट पियो हले? माना 13,000 रुपया तव्हांखे DAP असुल आहे या नकुल आहे? जी तव्हां माना उधर ते खणो था या किश्त ते? उधर ते खणो था, पर पोइ तव्हांजे लाइ मिड़ेई पोइ नकुल आहे या असुल आहे, मिड़ेई ख़ैर आहे। ऐं हीअ जेको तव्हां हर फार जेको तव्हां हिनखे हणाया यानी 10,000 रुपया इहो ख़र्च थी वियो, 10,000 रुपया तव्हांजो ही थी वियो ऐं जेको आहे 2500 रुपया रुंबे जा थी विया। हुन खां पोइ जेको आहे 20,000 रुपया तव्हांजो भाण अची वियो। माना हिन वक़्तु जेको माना अञा तव्हां पोखाई कयो था तव्हांजो 50,000, हाणे 50,000 रुपया अचो वञे थो ख़र्चो। हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको त इन हवाले सां त जहिड़ो करे त 5 लख रुपया हाणे पोखाई कया उन पेजाऊ कोन आया, उहे वणधार सुकनि पिया जी, ॿी तव्हांजे साम्हूं भंजू पियो आहे जी। हाणे 21 ॾींहंनि खां पोइ इहो पाणी जो असां केॾी महिल पोखाई कंदासीं जी। असांजा जेके हुकुमरान आहिनि उहे बि रिंड सुठा पिया आहिनि। न हीअ ॾिसो न असुल में मेन ॻाल्हि आहे कुझु ग़लतियूं तव्हां ज़मींदारनि जूं बि आहिनि। तव्हां जेको आहे असां ग़रीबनि खे जेको आहे हीअ जेके तव्हांजा MNA आहिनि या MPA आहिनि या सीनेटर आहिनि, जेके तव्हां नुमाइंदा चूंडिया आहिनि, भला उन्हनि नुमाइंदनि जो असांजा सुठा पिया आहिनि, उन्हनि खे का विझूं का परवाह कान्हे, उहे सुठा पिया आहिनि। पोइ तव्हां उन्हनि खे वोट छो ॾिया? छा हू जादू करे वेंदा आहिनि छा कयूं? जंहिंमहिल पीपल पार्टी वारा अचनि था भुटे करे बसि उनखे वोट ॾियो। माना तव्हां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले ते था ॾियो, माना हूअ शहीद जे नाले ते तव्हां खां पिनियो वञनि। हाणे तव्हां जेको आहे अलाह जे नाले ते माना शहीद जे नाले ते ख़ैरात करे छॾियो पंहिंजो वोट, ऐं हू जेको पंहिंजा खज़ाना भरीनि पिया। वरी उहे ई फ़क़ीर जेके आहिनि जेके पिनणा जेके आहिनि शहीद जे नाले ते तव्हां खां वोट वठो वञनि था, ऐं उहे हींअर बंगलनि में अलाए किथे आहिनि, का बि ॻणती कान्हे। माना ईअं सम्झूं त असां ईअं सम्झूं त जहिड़ो करे त हथरादू पाणीअ ई हुननि बंदि करायो आहे त बाबा हा त जीअं इहे हिननि जा खटाऊ पुट जेके आहिनि को कमदारी पियो करे त को हुनजी मुंशीगिरी पियो करे, जीअं SDO आहे, इंजीनियर आहे या थाणू आहे या XYZ जेके बि मोकमा आहिनि, त उहे जेको आहे उन्हनि जी कमदारी कनि था त बाबा तव्हां ही बंदि कंदव। 5 खोटी त कान हुई जी, पाणी त हाणे हिकिड़े हफ़्ते में पाणी यकदम खोटी अची, हूं वारा बंदी पाणी सिमनालनि में वियो जी। हींअर जी पोखाई थी आहे, इरिगेशन खे जेको आहे हुनखे ऑफिसर खे पैसा खपनि जी, सिर्फ़ु हथरादू खोट कई वई आहे। इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, छो त अॼु खां 4-5 ॾींहं असां ॾिठो पिए त इहो ई पाणी सिमनाले में हलियो पियो। हाणे जल्दीअ में जेको आहे ही छा थी वियो आहे जो जल्दी 15-20 ॾींहं पोखाई आहे, इन खां पोइ वरी पाणी जाम थी वेंदो जी। वरी साॻियो चवंदा बाबा हाणे इहो पाणी सिमनालनि में पियो हले। पोइ हाणे ही जेको तव्हां कंहिंसां मुतालबो कंदो कयूं, पर कयूं कंहिंसां? माना तव्हां जेको आदि सादिया असां मरीअ खे ऐं जेको आहे हिते जेको आहे जेको माना तव्हांजे हा तव्हां चेयरमैन असां उनखे चवंदासीं, यानी राणा राशिद खे तव्हां अपील कंदो त बाबा खुदारा कुझु असां ते रहम कयो ऐं वोट वठी वरी तव्हां पंहिंजे सिंध सुता पिया ईअं न कयो, महिरबानी कयो। ऐं अकबर साहब जे लाइ अवांजो कहिड़ो पैगाम आहे? अकबर साहब खे असांजो इहो अपील आहे त असांखे महिरबानी करे पाणी असांखे ॾिनो वञे जीअं असां आबादी करे सघूं। बाबा चओ नौकरियूं कोन थियूं खपनि, असांखे ॿी का शइ कान थी खपे, पर असांखे पीअण जो पाणी ॾिनो वञे।